अपर 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 पंचायत देसाई शर्ट हले तो अचो भाऊ अचो लूटा लूटो अचो उनखां सस्तो असां अथव शइ बि जबरदस्त अथव अचो 250 रुपया शर्ट 450 रुपया जीन इन खां वधीक सेल मूंखे करणी ये यार सिंधी थी करे मूंखे ई तो कंपटीशन में। जी हाँ, तव्हां बिल्कुलु सही ॾिठो आहे हिन वीडियो में। हाणे त अॼुकल्ह जे मार्केट जे कॉम्पिटिशन में सिंधी खे हेॾो कॉम्पिटिशन ॾेई रहियो आहे त मां तव्हां सभिनि भाउरनि खे हीअं रिक्वेस्ट कंदुमि कि तव्हां हिन चेटीचंड में नए साल खां प्लीज़ हिक ॿिए खे सपोर्ट कयो ऐं धंधे में कॉम्पिटिशन जे चक्कर में हिक ॿिए सां न फिटायो। जय झूलेलाल। अरे ओ अंधो आया गलती थी भाऊ, ध्यान न पाणे भी मां माण्हू तो पड़ा पाण में सिंधी थी करे हीअं कंदो या भाऊ। चुप करावे तू। जीअं त हाणे वीडियो में ॾिठो आहे, हे सिंधी भाउर एतिरी नंढी ॻाल्हि ते हिक ॿिए सां विढ़ण ते अची आहे त मां तव्हां सभिनि सिंधी भाउरनि खे रिक्वेस्ट कंदुमि कि एतिरी नंढी ॻाल्हि ते हिक ॿिए सां झगड़ो न कयो ऐं हिन साल नए शुरूआत में चेटीचंड खां कि पाण में ॿधी रखो ऐं हिक ॿिए खे सपोर्ट ज़रूरु कयो। जय झूलेलाल। रुमाल किरते तब अरे वाह, तोखे सिंधी ईंदी आहे या? हां, मां घर में भी मम्मी पापा से सिंधी ॻाल्हाईंदो आहियां। वाह, छा ॻाल्हि आहे। त जीअं त हाणे ॾिठव, हे ॿार मूंसां चङी तरह ऐं जाम सुठी तरीक़े सां मूंसां सिंधी ॻाल्हाए पियो त मां सभिनि पेरेंट्स खे रिक्वेस्ट कंदुमि कि तव्हां बि पंहिंजे नंढे ॿारनि खे घर में सिंधी सेखारियो ऐं घर में उन्हनि सां सिंधी ॻाल्हायो। जय झूलेलाल। नए साल जूं सभ खे वाधायूं।